मलेर जे गोदामनि में पियल लखें कणक जूं बोरियूं ख़राब थियण जो इंकशाफ थियो आहे। अहम ख़बर खां वाक़े आगाह कई पिया मलीर जे गोदामनि में पियल लखें कणक जूं बोरियूं ख़राब थियण जो इंकशाफ थियो आहे। मलीर मंज़िल पंप गोदाम में 2 लख टन कणक ख़राब थी वई आहे। पखियुनि ऐं जानवरनि जे खाइण जहिड़ी बि न रही आहे। लखें कणक जूं बोरियूं ख़राब थियण जा फुटेज आवाज़ टीवी हथ करे वरिता आहिनि। अहम ख़बर वाक़े ॾियूं पिया मलीर जे गोदामनि में पियल लखें कणक जूं बोरियूं ख़राब थियण जो इंकशाफ थियो आहे। मलीर मंज़िल पंप गोदाम 2 में लखें टन कणक ख़राब थी वई। पखियुनि ऐं जानवरनि जे खाइण जहिड़ी बि न रही आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे गॾाप मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंज़ूर सोलंगी। जी मंज़ूर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। मंजिल पंप लॻ सरकारी गोदामनि में लखें कणक जूं बोरियूं जेके आहिनि उहे ख़राब थियण जो इंकशाफ थियो आहे। जॾहिं सूबाई वज़ीर मुकेश चावला ऐं सेक्रेटरी खुरम शहज़ाद खे ऐं डायरेक्टर इमदाद शाह खे बि इन मामले जी ॼाण आहे, जे बावजूद बि उन्हनि को बि तहरीक न वरितो आहे। ॿुधाए पियो वञे त 2 लख खां वधीक बोरियूं जेके ख़राब थियूं, जेके पखियुनि ऐं जानवरनि जे खाइण जहिड़ियूं बि न आहिनि रहियूं। हिन वक़्त जेको आहे ॼाण जीअं मिली त आवाज़ टीवी जी टीम उते पहुती त उते खुराक खाते जे कामोरनि आवाज़ टीवी खे कवरेज खां रोकियो वियो, जॾहिं त जेको आहे डिप्टी डायरेक्टर जेको आहे घुमरो साहब खां जेको आहे फ़ोन ते राब्तो कयो त उन चयो त सूबाई वज़ीर ऐं सेक्रेटरी जी इजाज़त खां सवाइ जेको आहे असां मीडिया टीम खे कवरेज नथा करे सघूं। उन बावजूद बि आवाज़ टीवी जी जेकी टीम आहे उन लखें ख़राब बोरियुनि जी जेके फुटेज आहिनि उहे हथ करे वरिता आहिनि, जेके तव्हां ॾिसी सघो था। त फुटेज में ॾिठो पियो वञे त लखें